सन भरिसां सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो क़तुल जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ सिराई सोलंगी में घिटी मां लंघण वारे मामूली ॻाल्हि तां सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो अकरम सोलंगी मौक़े ते ई मारिजी वियो, जॾहिं त ॿ ॼणा नाज़िम सोलंगी ऐं अयाज़ सोलंगी सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतला ते पुलिस पहुची मक़तूल अकरम सोलंगी जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मांझंद जे तहल के इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे सन खां, जिते ॻोठ सिराई सोलंगी में घिटी मां लंघण वारे मामूली ॻाल्हि तां सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि अकरम सोलंगी थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त ॿ ॼणा नाज़िम सोलंगी ऐं संदसि भाउ अयाज़ सोलंगी ज़ख़्मी थी पिया। झेड़े वारे इतला बाद हद जी पुलिस पहुची मारिजी वियल ॻोठाणे जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मांझंद जे तहल के इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।